हिन सां शादी करे हिन खां शादी वठां संग शादी करे पोइ वरी हिनखे तलाक ॾेई छॾींदुसि इहो हुन खां पलां थो वठां बादशाह खे पुटु तमामु तंग कयो ऊंधी मंझी करे वेही रहियो पुटु पीउ जो लाॾलो हो पुट खां पुछई थी कहिड़ी ॻाल्हि आहे हुनखे चयो त मूंखे हिन वाणी जी धीउ कसूबा सां शादी करणी आहे चई हो वाणियूं आहे असां मुस्लमान आहियूं ऐं हुन हो असांखे कोन ॾींदो जो हुनजी पहचान हुनखे ॾियणु कोन ॾींदी ऐं चई न कहिड़ी बि सूरत हाल में मूंखे या वठी ॾियो न त पोइ तूं ॼाण तुंहिंजी बादशाही मां वञा थो निकितो तुंहिंजे घर में बादशाह ॾिठो त हाणे हीउ फ़क़ीर थियो दरबार में निकितो हलियो वेंदो चए थो मां फ़क़ीर थी फ़क़ीराणो वेस पाए निकितो हलियो थो वञा नेठि बादशाह मजबूर थी वज़ीर खे मोकिलियो जेको हुन वज़ीर खे सम्झाए मोकिलियो अची वाणी सां सेठ सां ॻाल्हि कई उन वाणी सेठ पहिरें त इनकार कयसि पर पोइ चईंसि त जे तूं न ॾींदे त बादशाह ज़ोरी कराए बि तुंहिंजी धीउ वठी वेंदो बादशाही ज़ोर आहे तूं जवाबु त कोन ॾेई सघंदे तंहिंसां कुर्ब सां ॾींदे त तुंहिंजी इज़त बि थींदी सभु ॻाल्हि पोइ वरी इहा धीउ खे ख़बर पियसि धीउ चयो त तूं हाओ कर ऐं मां राज़ी आहियां शादी तमामु धूमधाम सां थी वई छोकिरीअ सां बादशाह जी वाणी जे पुट जी शहज़ादे जी शादी थी वई कसूबा सां ऐं तमामु ख़ुशियूं तमामु जेको आहे घणियूं थियूं जॾहिं हिन सां शादी थी ऐं घर वठी आयो 8 ॾींहं 15 ॾींहं महीनो 2 महीना गुज़री विया ऐं हिन खे हिन सां एतिरी मोहबत ऐं प्यारु थी वियो जो मालात मुंहिंजो निकिरे ई न पियो अॻु ने रायन हिन खे चराए मोकिलियो त छो असां तोखां विसरी वईसीं असांजे हिकु दफ़ो करे मोह करे असां सां ॻाल्हाईंदो त कर असांजे बिल्कुलु जो ख़्यालु कर ऐं हिन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हिन कसूबा खे चयो त मां तोखे तलाक ॾींदुसि तूं मूंखे तलाक भली ॾे पर छा तूं मूंखे तलाक ॾींदे का तूं अंबोल राणीअ सां पाण बेसा अंबोल राणीअ सां पाण बेसा हिन जो जॾहिं ॿुधो हुयो चई त हा मां तो तलाक कंदुसि त ऐं अंबोल राणीअ सां मां पाण बसि तोखे मां इहो पाण ॾेखारींदुसि पाण चई तूं भला पहिरें पाण जी अचु उन सां पोइ अची मूंखे तलाक ॾिजांइ भला पोइ परे ॻाल्हि कान्हे हिन यकदमि नौकर चाकर सभु कुझु संभेरे तयारु थी ऐं अंबोल राणीअ ॾे रवानो थियो मंज़िल बि मंज़िल कंदो वञी उनजे शहर ते पहुतो हिन चकर धकर हणी शहर जी पुछा ॻाछा करे हिनखे ख़बर पई त अंबोल राणीअ जो हिकु शर्त आहे त जेको बि मूंसां शादी करणु चाहींदो ऐं मूंखे जे अची ॻाल्हाई ऐं मां हुन सां ॻाल्हायो त पोइ मां हुन सां शादी कंदुसि हिन चयो त घणेई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके कंदोमांसि त इनशाला हम त ॻाल्हाईंदे हिन अची भे ते डोंको हयो राणीअ हिकदमि हिनखे अंदरि घुरायो सॼी राति मिठूं घणेई हेॾां लहा चारियूं ॻाल्हियूं कई हिन सां पर उहा जीअं भित कुछी चप ॼण सिबी छॾी कुझु ई कान पई हिनखे सुबुह जे टाइम में चाकीअ जे घाणे ते 5 कोॾियुनि में विकिणी छॾियो हाणे साईं हिनखे 5 कोॾियुनि में विकिणी छॾियईं हाणे साईं हुते उहो जेको आहे सो सॼो ॾींहुं नार हलाईंदो हो चाकीअ जो घणो टाइम गुज़री वियो महीनो 2 महीना 3 महीना 4 महीना पोइ का बि ख़बर चार न पई बादशाह खे ख़बर पई त मुंहिंजो पुटु
आहे ई कोन, को शिकार सां वियो हूंदो या काॾे वियो हूंदो, उहो पर हाणे ख़बर ई कान्हे अलाए काॾे निकिरी वियो। हिननि पहिरियनि ॿिनि राणियुनि खां पुछो, जेके पहिरीं ॿराणियूं हुअसि, उन्हनि चयो त असां वटि त आयो ई कोन्हे, असांखे त ख़बर ई चार कान्हे। हिन पोइ वरी उन कसूबा नंढी जेका राणी हुअसि, वाणे खां जेका पाणिजी आयो हो, उन खां पुछा कई। उन चयोसि हा मूं हुनखे चयो हो त हीअं त मां तोखे तलाक ॾींदुसि। मूं चयो तलाक भली तूं मूंखे ॾे, पोइ पर पहिरियों तूं भला अम्बोला राणीअ सां पाण बेस जो मूंखे तलाक थो ॾी। जॾहिं मूं हुनखे इहो चयो त हुन चयो त हा मां पाण बुसि त अम्बोला राणीअ सां पाण बुसि, ऐं तोखे शादी कराए ॾेखारींदुसि। मूं चयोमांसि त तूं उहा शादी करे अचु, पोइ तूं मूंखे तलाक ॾिजांइ, भला पोइ बि ॻाल्हि परे कान्हे। सो हो निकिरी वियो अम्बोला राणीअ सां पाण ॼणा। बादशाह चयो त हाणे उन जेको शर्त हूंदो या काॾे ॻाल्हि हूंदी जेको हे न करे सघियो हूंदो, इन जे करे को शबल न आहे त कहिड़ी मुसीबत में फाथो। बादशाह पंहिंजे नौकरनि ऐं चाकरनि खे मोकिलियो। उहे कुंड कुर्छ में हेॾे होॾे निकिरी विया। ॾाढो जाचऊं पर शहज़ादे जो को पतो ई खुर कोन पियो, पर उहे बि वीचारा मोटिया ई कोन। बादशाह अची कसूबा सां ॻाल्हि कई। सॼी कसूबा चयोसि त मूंखे सामान तयारु करे ॾे त मां थी वञा। हिन मर्दानो वेस पाए तयारु थी ऐं हिनखे अमीर वज़ीर उमराह नौकर चाकर ऐं सामान कुझु ख़र्च जो सभु कुझु ॾेई हिनखे रवानो कई। हीअ हिकिड़ी विलायत पुछी वरी अची ॿी विलायत ताईं पहुती अची नेठि उन शहर में पहुती जिथे कसूबा जो शहर हुयो रहंदी हुई। जॾहिं हिन राणीअ सभु कुझु ॾिसी हेॾे होॾे, पोइ हिकिड़ो फ़क़ीर हुयो, फ़क़ीराणो वेस खणी वेठो हुयो, उन जो को वञी पासो वरितईं। उहो 6 महीना आराम कंदो हो, वरी 6 महीना इबादत कंदो हो। जॾहिं उहो जाॻियो ॾिठईं त हिकु शहज़ादो आहे, हा उन जे लाइ छेणा धेणा आहे सभु कुझु बाहि दाहि खे तव ॾेई वाधू तयारु कई। अची हिन उन ते जेको आहे सो पंहिंजो जेको सिलसिलो कंदो हो सो शुरू कई। जॾहिं हुनखे जो इहो साईं साईं कई त चई साईं साईं न करी हा त दाणा करे शइ हा। पोइ हिनखे सॼी हक़ीक़त कई। हिनखे चई जेको घोणो थिए सो घुर, ॾिसी ॿियो मूंखे कोन खपे, अम्बोला राणीअ सां मूंखे शादी करणी आहे। मजबूर थी चयईंसि त तूं हुन सां शादी कंदे। पोइ तूं हिकिड़ी छार खणी ॾिनईसि त हीअ बंदि करे कंहिं लटे में। पोइ जॾहिं उहो शर्त तोखे ख़बर आहे सॼी शर्तनि जी, उहा शर्त जॾहिं तो पोइ थिए ॾिसी त हाणे नथी ॻाल्हाए त पोइ चीच मूं झले ऐं जेका इहा खाक आहे उहा चीच खे हिनखे मली ॾे।